खबर शामिल कंदासीं। पाकिस्तान तहरीक इंसाफ की मरकजी अगवान ऐं अॻूणी वफ़ाक़ी वज़ीर शीरी मज़ारी के गिरफ़्तार कयो वियो आहे। शीरी मज़ारी ख़िलाफ़ डेरा गाज़ी खान में एक केस दाख़िल कयो वियो हो, जंहिं ते खेसि पंजाब जे एंटी करप्शन टीम इस्लामाबाद पुलिस की मदद से कोहसार थाने जी हदुनि मां गिरफ़्तार कयो। इस्लामाबाद पुलिस डॉक्टर शीरी मज़ारी की गिरफ़्तारी की तस्दीक कंदे चयो आहे त अॻूणी वफ़ाक़ी वज़ीर के पंजाब जे एंटी करप्शन डिपार्टमेंट गिरफ़्तार किया है। ज़रियन मूजिब केस पंजाब एंटी करप्शन असिस्टेंट कमिश्नर राजनपुर की हिदायतुन ते दाख़िल किया वियो आहे। दस्तावेज मूजिब शीरी मज़ारी ते ज़मीन ते गैर कानूनी कब्जे जो इल्ज़ाम है। संदस खिलाफ मार्च 2022 ते FIR दाख़िल कई वही हुई, जडे त असिस्टेंट कमिश्नर राजनपुर के मामले की जांच की हिदायत कई वही हुई। FIR के मतन में जाना वियो है त 8 अप्रैल ते असिस्टेंट कमिश्नर पैंजी रिपोर्ट तैयार कई हुई। एंटी करप्शन इस्टेब्लिशमेंट पैंजी रूल्स मूजिब 2014 तहत क्रिमिनल केस दाख़िल किया। बेपासे पाकिस्तान तहरीक इंसाफ की अगवान शीरी मज़ारी जी थी ईमान मज़ारी जो चवण है त मर्द पुलिस एहलकार संदस माउ के मारकुट करे खणी वया। समाजी राबतन वाली वेबसाइट ते जारी कल बयान में ईमान मज़ारी चो त मुंहिंजी माउ के मर्द पुलिस एहलकारन गिरफ़्तार कयो, जडे त खेस रुगो बुधायो वयो त गिरफ़्तार थियलन जो तालुक लाहौर जी एंटी करप्शन विंग मां है। हुन चयो त जेकॾहिं हुकूमत अड़ियों हरकतूं कंदी त हू भी संदन पीछो कंदी। संदन माउ के गिरफ़्तार न पर अगवा कयो वियो आहे। जेकॾहिं संदस मां के कुछ थियो त हू हुक्मरानन के न छॾींदी। पंजाब के वडे वज़ीर PTI शीरी मज़ारी के आज़ाद करण जो हुक्म ॾेई छॾियो आहे। संदस चवण आहे त शीरी मज़ारी बतौर औरत एहतराम लायक है। संदस आज़ादी जो हुक्म ॾेई छॾियो आहे। वडे वज़ीर हमज़ा शहबाज शीरी मज़ारी के गिरफ़्तारी ते रद्दअमल ॾींदे चयो आहे त कंहिं बि औरत की गिरफ़्तारी समाजी कदरन सां मुताबिकत नथी रखे। शीरी मज़ारी के गिरफ़्तार कंदड़ एंटी करप्शन एहलकारन खिलाफ जांच थियण घुर्जे। हुन चयो त जांच दौरान जेकॾहिं गिरफ़्तारी लाज़मी बणिजी वञे त कानून पंहिंजो रस्तो इख्तियार कंदो है। हू शीरी मज़ारी की गिरफ़्तारी वारे अमल से मुत्तफ़िक न आहे। हुन वधीक चयो त नून लीग एक सियासी पार्टी हुजण की हैसियत से औरतुन की इज्जत ते यकीन रखे थी। मुल्तान में मरियम नवाज बाबत बयानबाजी की मज़म्मत करूं था, पर इंतकाम असांजो अंदाज ना है। इस्लामाबाद हाई कोर्ट शीरी मज़ारी के 11:30 वगे ताईं पेश करण जो हुक्म ॾींदे घरू सेक्रेटरी IG ऐं DC इस्लामाबाद के ज़ाती हैसियत में पेश थियण जो हुक्म ॾेई छॾियो। तहरीक इंसाफ के मरकज़ी अगवान ऐं अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शीरी मज़ारी की गिरफ़्तारी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते इस्लामाबाद हाई कोर्ट 3 सुफ़न ते बदल हुक्मनामो जारी करे छॾियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट के चीफ जस्टिस शीरी मज़ारी जी धी ईमान मज़ारी की दरख़्वास्त ते हुक्मनामो जारी कयो। अदालत हुक्म ॾिनो त घरू सेक्रेटरी शीरी मज़ारी की अॼु रात 11:30 वगे ताईं पेशी यकीनी बनाए। हुक्मनामे में घरू सेक्रेटरी IG इस्लामाबाद और डिप्टी कमिश्नर के ज़ाती हैसियत में पेश थियण जो हुक्म पिण ॾिनो वियो आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ की चेयरमैन इमरान खान शीरी मज़ारी की गिरफ़्तारी ते सख्त रद्दअमल ज़ाहिर किया है। समाजी राबतन वाली वेबसाइट ते पंहिंजे जारी कल बयान में इमरान खान चयो है त शीरी मज़ारी के घर ॿाहिरां तशद्दुद करे अगवा किया वियो। शीरी मज़ारी बहादुर औरत है। असांजी जिदोजहद पुरअमन है। अॼु सॼे मुल्क में एहतजाज कंदासीं। इमरान खान चयो त इम्पोर्टेड हुकूमत समझे थी त शीरी मज़ारी जो आवाज़ दबाइण में कामयाब थी वेंदी त इहा वॾी ग़लती है। सुभाणे लॉन्ग मार्च जो सॾु ॾींदुसि। इम्पोर्टेड हुकूमत मुल्क के इंतशार ॾांहुं वठी वञण चाहे थी। हुन वधीक चयो त हुननि पहिरियां मईशत तबाह कई ऐं हाणे मुल्क के इंतशार ॾांहुं वठी वञण चाहिनि था त जीअं चूंडूं न थियनि। नून लीग की नायब सदर मरियम नवाज चयो आहे त शीरी मज़ारी की गिरफ़्तारी जो ॿुधी खेस ख़ुशी न आहे थी। शीरी मज़ारी ते जेकी इल्ज़ाम लगाया आहिनि खेस उन्हनि खे मुंहुं ॾियणु घुर्जे। जाती उमराह में पार्टी के सोशल मीडिया टीम के खिताब कंदे मुस्लिम लीग नून की नायब सदर मरियम नवाज चयो त शीरी मज़ारी की गिरफ़्तारी जो ॿुधी ख़ुशी न आहे थी। ॿुधो अथम त बुज़दार हुकूमत में मथस केस दाख़िल किया वियो हो। हुन जो शीरी मज़ारी ते सरकारी ज़मीन ते कब्ज़े जो इल्ज़ाम आहे। हुनखे उन्हनि इल्ज़ामनि जो जवाब ॾियणु घुर्जे ऐं मथन लगाया
आयल इल्ज़ामन के गलत साबित करण घुर्जे। मरियम नवाज़ चयो त शीरी मज़ारी ते जेकी इल्ज़ाम लगल आहिनि उन्हनि खे मुंहुं ॾियणु घुर्जे। मां तव्हां खेसि यकीन ॾियारां थी त जेकॾहिं शीरी मज़ारी बेगुनाह साबित थी त हू साणसि गॾु बीठल हूंदी। हुन वधीक चयो त शीरी मज़ारी वज़ीर आज़म खां वॾी त नाहे। शहबाज शरीफ़ वज़ीर आज़म ऐं हमज़ा शहबाज वॾो वज़ीर हूंदे अदालत में पेश थिया। जेकॾहिं नवाज़ शरीफ़ पंहिंजी बेगुनाह धीअ सां सवें परेशानियूं गुज़ारे सघे थो त पोइ शीरी मज़ारी सां छो न। हुन जो त परॾेही फंडिंग जो मामिलो केतिरनि ई सालनि खां इल्तिवा में आहे। नवाज़ शरीफ़ जी अहिड़ी सूरतहाल हुजे हा त संदसि पार्टी जो सफ़ायो थी वञे हा। परॾेही फंडिंग केस में काफ़ी सबूत मौजूद आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी मुलाक़ात कई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी विच में मुलाक़ात मॉडल टाउन लाहौर में थी, जंहिंमें मुल्की सियासी सूरतहाल समेत ॿियनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। ज़रियनि मूजिबि ॿिन्ही अॻुवाणनि जी मुलाक़ात देर ताईं जारी रही, जॾहिं त वज़ीर आज़म 24 कलाकनि में आसिफ ज़रदारी ऐं फज़लुर रहमान सां मुलाक़ातूं करे चुको आहे। ज़रियनि जो चवणु आहे त मुलाक़ात में गॾियल हुकूमत क़ाइमु थियण खां पोइ पेश चैलेंजिस ते तफ़सीली गौर वीचार कयो वियो। मुल्की मईशत बेहतर बनाइण, बजट की तैयारी, IMF सां ॻाल्हियुनि, मुल्क के माशी बहरान मां कढण लाइ क़ौमी सलामती कमेटी ऐं ग्रैंड नेशनल डायलॉग की तजवीज़ुनि ते गौर कयो वियो। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म तरफ़ां ईंदड़ हफ़्ते में अहम तरीन मशावरत शुरू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। क़ौमी सलामती कमेटी ग्रैंड डायलॉग की तजवीज़ ते हुकूमत संजीदगी सां गौर शुरू करे छॾियो आहे। अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान जे इम्कानी लॉन्ग मार्च ऐं उन जे असरनि जो जाइज़ो वरितो पियो वञे। सुप्रीम कोर्ट ऐं इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खां पोइ जी सूरत हाल ते मशावरत कई पई वञे। ज़रियनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म क़ौमी सलामती कमेटी इजलास में सभिनी स्टेक होल्डरनि खे दावत ॾियण ते तजवीज़ ते गौर करे रहियो आहे। सभिनी मामलनि ते ईंदड़ हफ़्ते हतमी मशावरत थींदी। सराड़ी वेझो रोड हादसे में 4 ॼणा फौत थी विया। मुसाफ़िर कोच थंबे सां टकराइजी वई। ॻोठ महर अली जमाली भरिसां कराची खां पेशावर वेंदड़ कोच थंबे सां टकराइजी वई। हादसे जे नतीजे में 4 ॼणा हयाती विञाए वेठा। ज़ख़्मियुनि खे सकरन ऐं शहीद बेनज़ीराबाद जी इस्पतालुनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो। सखर वेझो ट्रक जे मोटरसाइकिल के टक्कर लगण के नतीजे में एक शागिर्द फोत और एक ॼणो ज़ख़्मी थी पियो। बस टर्मिनल वटि मोटरसाइकिल के टक्कर लगो। हादसे के नतीजे में एक शागिर्द फोत और एक ॼणो ज़ख़्मी थी पियो। आबाद पुलिस मूजिब फोती जी सुञाणप हसान पुट मोहम्मद अली जलबाणी तौर थी है। पुलिस मूजिब ज़ख़्मी ज़िशान काके पोटो की हालत गणती जोगी है। लाश और ज़ख़्मी इस्पताल मुंतकिल किया विया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त सखर ट्रक तहवील में वरती है पर ड्राइवर फरार थी वियो है। बे पासे उमरकोट वेझो 5 ॾींहं अॻु ज़मीन जे तकरार तां झेड़े में ज़ख़्मी थियल अधड़ोट ज़िंदगी जी जंग हाराए वियो। ॾाहेली जे ॻोठ आथड़ाड़ो में 5 ॾींहं अॻु ज़मीन जी तकरार तां समेजा ऐं नोहड़ी बिरादरी ॿियनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े जे नतीजे में 8 ॼणा अहमद वसायो, मोहम्मद सोराब समेजो ऐं ॿिया ज़ख़्मी थिया हुआ। जिन मां हिकु ज़ख़्मी मोहम्मद खे गणती जोगी हालत में हैदराबाद रिफर कयो वियो हो। ज़ख़्मी मोहम्मद सोराब ज़ख़्मनि जा सूर न सहंदे अॼु हैदराबाद जी सिविल अस्पताल में ज़िंदगी जी जंग हाराए वियो। वारसन जो चवणु आहे त उमरकोट झेड़े जो केस दाख़िल होण बावजूद पुलिस ॼाणायल जवाबदारनि मुराद, यूसुफ, अताउल्ला, नवाब अली ऐं ॿियनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। वारसन चयो त केस में ॼाणायल जवाबदार आज़ाद घुमी रहिया आहिनि ऐं खेनि धमकियूं पिणु ॾेई रहिया आहिनि, पर पुलिस का बि कार्रवाई नथी करे।